उडेरोलाल रिपोर्ट मुमताज अली वरिया मौजूद मटियारी ज़िले अंदर नवां तहलकन ठाहिण जी हिमायत करियां थो। पहिरीं तरजीब अबानू शहर उडेरोलाल विलेज आहे। मखतूम जमील ज़मा पारां जारी तरक़ियाती कम ज़ोर सां हली रहिया आहिनि। पार्टी क़यादत जेके बि ज़िम्मेवारी ॾींदी क़बूल कंदसि। पीपी अॻवान मुमताज़ शाह पीपल्स पार्टी जे सीनियर अॻवान MNA मखतूम जमील ज़मा जो कोऑर्डिनेटर सईद मुमताज़ शाह संदसि रिहाइशगाह ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मटियारी ज़िलो हमेशह खां पीपल्स पार्टी जो ज़िलो मज़बूत क़िलो रहियो आहे। मखतूम हाउस हमेशह आवाम जी बिना कंहिं फ़र्क़ जे ख़िदमत कई आहे। हिन वधीक चयो त हिन वक़्तु मटियारी ज़िले अंदरि नवां तहलकन ठहण वारे मामलनि जी मुकमल हिमायत करियां थो, जॾहिं त नएं तहलके लाइ पहिरीं तरजीह अबानू शहर उडेरोलाल विलेज आहे। भुटशाह वारनि खे बि मुकमल हक़ हासिल आहे। भुटशाह खे तहलको बनाइण जी तहरीक हलाईंदासीं। आउं पीपल्स पार्टी जे बुनियादी मेंबरनि में शामिल आहियां। पार्टी क़यादत जेका बि ज़िम्मेवारी ॾिनी दिलि सां क़बूल कंदसि। हिन चयो आहे त मटियारी ज़िले अंदरि MNA मखतूम जमील ज़मा सूबाई वज़ीर मखतूम महबूब ज़मा जे कोटा मां हलंदड़ तरक़ियाती कम तेज़ी सां जारी आहिनि। हिननि कमनि में कंहिं बि क़िस्म जी बदउनानी बर्दाश्त न कई वेंदी। हिन चयो त मटियारी प्रेस क्लब जे मरमती अमल में साफ़ी बिरादरी जो मुकमल साथ ॾिनो वेंदो। प्रेस क्लब आवाम जो आवाज़ हूंदो। हिन चयो आहे त ईंदड़ बलदियाती इलेक्शन में पीपल्स पार्टी मटियारी ज़िले मां क्लीन स्वीप कंदी। ईंदड़ जनरल इलेक्शन में पीपल्स पार्टी पूरे मुल्क मां फतेह हासिल कंदी। ईंदड़ वज़ीर आज़म मोहतरम शहीद जो फर्ज़ंद बिलावल भुट्टो ज़रदारी हूंदो।